करमपुर में जावेद उस्मान बिजरानी की रिपोर्ट मौजूद मुल्क के बेन शहरन जी करमपुर में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं साथियुनि जी अज़ीम कुर्बानी के भेटा पेश करण ला 10 मुहर्रम हराम योम आशूर वड़ी अक़ीदत ऐं एहतराम से मल्हायो वियो। शहर के मरकज़ी इमाम बारगाह सखी दौलत शाह बुखारी दरगाह तां इनायत हुसैन खान बिजरानी मौलवी वज़ीर अली जतोई जवार सादिक हुसैन नसीरानी लाहौती गुलाम नबी शेख मुनव्वर अली नसीरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में मरकज़ी मातमी जुलूस बरामद थियो। बेगारी पुल वटि इलाइक़े जा नंढा वॾा मातमी जुलूस मरकज़ी मातमी जुलूस में शरीक थिया। मोमिननि पारां मातम ऐं सीना ज़नी जो सिलसिलो पिणु जारी रखंदे मरकज़ी मातमी जुलूस शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि चौकनि चौराहनि खां थींदे मच्छी मार्केट ऐं शाही बाज़ार वारे रस्ते खां गुज़र कंदे अब्दुल रशीद लाशारी ऐं जावेद लाशारी जे पिड़ ते पहुतो, जिते मोमिननि पारां मातम ऐं सीना ज़नी कई वई। पिड़ जे मुंतज़मीन पारां काफ़िले में शरीक मोमिननि के न्याज़ ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं सबीलूं पेश कई वयूं। मातमी जुलूस अॻे तरफ़ वागण फ़कीर जे इमाम बारगाह ते पहुतो, जिते मोमिननि नमाज़ ज़ोहरैन अदा कई। कुछ वक्त की साही खां पोइ मरकज़ी मातमी जुलूस पंहिंजी अॻी मंज़िल तरफ़ वधंदे ईदगाह के रस्ते खां थींदे बैंक चौक वारे रस्ते ते ज़रिए मातम ऐं सीना ज़नी कंदे हैदर चौक ते पहुतो, जिते मजलिस मुनक़द कई वई। शिया उलमाए कराम ऐं मौलवी वज़ीर अली जतोई अमीन मजलिस पढ़ी। तंहिंखां पोइ मरकज़ मातमी जुलूस दौलत शाह बुखारी दरगाह ते पहुची नहर थी वियो, जिते शामी ग़रीबा मुनक़द कई वई। तंहिंखां पोइ शरीक मोमिननि खे नंगर न्याज़ करायो वियो। मातम ऐं सीना ज़नी में ज़ख़्मी थियल मोमिननि जो करमपुर अस्पताल अमले इलाज पिणु कयो। एमरजेंसी की सूरत में करमपुर एम्बुलेंस अमलो भी साण सां गॾु रहियो। करमपुर पुलिस SHO वकील अहमद जाफरी की अगवानी में सिक्योरिटी सख्त कई वई। वॾा करमपुर शहर मुकम्मल बंद रहियो। lam yakun shay'un mazkura